मीरापुर मां रिपोर्ट गुलाम मेमण जी। मीरापुर भरिसां ॻोठ लदाद समेत वसी मालूम फराज़ समेत जूं 5 में हूं खिसकी वयूं। 3 ॾिहाड़ा गुज़रण बावजूद को बि ॾस पतो पइजी न सघियो। मालूम जा मथे ते हथ इन ॾिस में ॻोठ लदाद समेत वसी मालूम फराज़ समेटियूं ॿुधायो त संदसि जूं 5 क़ीमती मेंहियूं जिन में 4 कारियूं हिकु भूरी रंग जी शामिल आहे। 3 ॾहाड़ा अॻु मामूल मूजिब चढ़ण जे ख़्याल सां निकितियूं जेके अञा ताईं वापसि नाहे वरियूं। हिन वधीक चयो त मीरापुर भलाणी समेत कसगरदाई जे इलाक़नि में मुसलसल ॻोल्हा करण बावजूद अञा ताईं को बि ॾस पतो पइजी न सघियो। हिननि चयो त असां कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। हिन इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मेंह जी ॻोल्हा लाइ सहकार कयो वञे, जॾहिं त इतला ॾींदड़ लाइ नक़दी इनाम ॾियण जो पिणु ऐलान कयो।